फेसगंज तालके में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी आयल किस्त लाइ जोड़ियल सेंटरन करोंडी ज़फराबाद कोटलालू में मुस्तहिक़ औरतुनि जी आयल पैसनि जी रक़म मां डिवाइस माफ़िया पुलिस ऐं BIP ऑफिसरनि जी सरपरस्तीअ में 1000 खां 1500 ताईं जी सरेआम कटौती जारी। ख़बर मूजिब फेसगंज तालके में क़ाइम बेनज़ीर जी आयल किस्त मां डिवाइस माफ़िया जे अॻवान ज़ुबैर मरी पुलिस ऐं BIP इंतज़ामिया जी सरपरस्तीअ में सरेआम कटौती जारी। मुस्तहिक़ औरतुनि जूं दाहों पुलिस इंतज़ामिया ऐं AC फेसगंज BIP इंचार्ज फेसगंज सलीम लाशारी सां मेहरान प्रेस क्लब जी टीम बार बार राब्तो करण खां पोइ बि को एक्शन न खंयो वियो। मेहरान प्रेस क्लब जी टीम जॾहिं कोटलालू सेंटर ते पहुती त मुस्तहिक़ औरतुनि जूं कटौती बाबति शिकायतुनि जा अहिड़ा सबूत मेहरान प्रेस क्लब टीम SHO कोटलालू खे ॾिना त हिन कार्रवाई करण खां माज़रत करे छॾी। मुस्तहिक़ औरतुनि जो BISP इंचार्ज खरपुर DC खरपुर SSP खरपुर ऐं DIG सखर पीर मोहम्मद शाह खे अपील कंदे चयो आहे त डिवाइस माफ़िया ते कदम खणी असांजा कटियल पैसा वापसि कराए उन्हनि मथां कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची